संजूरो पुलिस पारां ॻोठ पीरॾिनो ते मुबैना तौर ते चढ़ाई कई वई आहे, जिते चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पायमाल कंदे औरतुनि ते मुबैना तौर ते वहशाणो तशद्दुद कयो वियो आहे। उन अमल ख़िलाफ़ सवें औरतुनि ऐं मर्दनि मासूम ॿारनि सां गॾु संजूरो थाणे अॻियां संजूरो पुलिस ख़िलाफ़ सख़्तु एहतिजाज कयो आहे। असां जुल्म कयो अथनि, असांजो रोज़ रोज़ छोकिरो खणियो वञनि, असांजे घर में सुतल छोकिरे खे खयो अथनि, असांखे सुका धकाया अथनि, असांजा कपिड़ा फाड़िया अथनि। असांखे इंसाफ़ खपे, पुलिस खे कानून कहिड़ो आहे, असांखे इंसाफ़ खपे। न मां वारा आहियो न भेण वारा आहियो, तव्हां इंसाफ़ न कयो। अलाह जो ख़ौफ कोन था ॾियो। उन्हनि ये घड़ी पावन था, उन्हनि जे वारनि में पटनि, उन्हनि जे कपिड़ा फाड़िया अथनि, ये तज़लील कई अथनि। ये इंसाफ़ कोन्हे को, इंसाफ़ हुजे पुलिस छाजी जे रखवाली हूंदी आहे न, रखवालन जे हूंदी न, को ॾोह हुजे, को जुर्म हुजे, साबित थिए पोइ अचनि हा न। गाॾीअ में खणी हणी विया आहिनि, हिन न्याणी माई चारी गाॾी में हली आहे, गाॾी अॻिते रोड़े हिन जूं टंगूं गीलजी वयूं। इहो अब्बास अपड़ो आहे हिकिड़ो, उनखे असां पाण सुञातो, ॿियो हिकिड़ो अंदर आहे हिकिड़ो, उनखे असां 4-5 ॼणा उनजे माइनि खे धकाया आहिनि। अब्बास अपड़े जो कमु ई हूंदो आहे। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त साणिन फौरी तौर ते इंसाफ़ कंदे औरतुनि ते तशद्दुद कंदड़ पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ फौरी तौर ते कार्रवाई कई वञे। कैमरा टीम सां गॾु ख़ुदा नो काछाई, सिंध टीवी न्यूज़।